सिंधी भाइरो, तेल या पेट्रोल तरक़ी याफ़्ता मुल्कनि जी इकोनॉमी जी साह वारी रग आहे। जिन मुल्कनि वटि तेल आहे उहे कंहिंजा मोहताज न आहिनि, पर कुझु मुल्क अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजे तेल ऐं पेट्रोल जे करे तबाह बि थी विया। हिन वीडियो में तव्हांखे दुनिया जा 10 वॾा तेल पैदा करण वारा मुल्क ॿुधाईंदासीं ऐं इहो बि ॿुधाईंदासीं त कहिड़ा मुल्क पंहिंजे तेल जे करे तबाह थी विया। सिंधी भाइरो, जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहियो, हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अची रहियो हूंदो। इन खे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। सिंधी भाइरो, पहिरें नंबर ते जंहिं मुल्क जो तेल पैदा करण वारे मुल्कनि में नालो आहे उहो आहे अमेरिका। दोस्तों, ॿिए नंबर ते असांजो मुस्लिम मुल्क सऊदी अरब आहे तेल पैदा करण वारे मुल्कनि में। टे नंबर ते रशिया आहे तेल पैदा करण वारे मुल्कनि में, जंहिंखे असां रूस बि सॾींदा आहियूं। सिंधी भाइरो, मुस्लिम मुल्क इराक दुनिया में चौथे नंबर ते आहे तेल पैदा करण वारे मुल्कनि में, पर बदकिस्मती सां इराक वटि डिफेंस पावर न हुजण जे करे कुझु ताक़तवर मुल्कनि तेल जी लालच में बेबुनियाद दहशतगर्दी जा इल्ज़ाम हणी या हथरादू दहशतगर्दी फैलाए हिन मुल्क जी तेल जी दौलत खे सही नमूने लुटियो आहे। दोस्तों, इन में चई सघिजे थो त लिबिया या इराक जी बर्बादी जो सबबु तेल ई बणियो आहे। इराक खां बाद ईरान आहे तेल पैदा करण वारे मुल्कनि में, जंहिंजो नंबर पूरी दुनिया में 5 नंबर ते आहे। ईरान खां बाद असांजो पसंदीदा मुल्क या असांजो बेस्ट फ्रेंड चाइना आहे, जंहिंजो नंबर 6 आहे पूरी दुनिया में तेल पैदा करण वारे मुल्कनि में। सिंधी भाइरो, चाइना खां बाद कैनेडा मुल्क आहे, जंहिंजो नंबर 7 आहे पूरी दुनिया में तेल पैदा करण वारे मुल्कनि में। कैनेडा खां बाद वरी असांजो मुस्लिम मुल्क UAE आहे तेल पैदा करण वारे मुल्कनि में, जंहिंजो नंबर 8 आहे पूरी दुनिया में, जंहिंखे मुतहिदा अरब अमारात बि सॾींदा आहियूं। UAE खां बाद कुवैत मुल्क आहे, जंहिंजो नंबर 9 आहे पूरी दुनिया में तेल पैदा करण वारे मुल्कनि में। सिंधी भाइरो, ब्राज़ील नंबर 10 ते आहे पूरी दुनिया में तेल पैदा करण वारे मुल्कनि में। सिंधी भाइरो, असांजो मुल्क पाकिस्तान नंबर 44 ते आहे पूरी दुनिया में तेल पैदा करण वारे मुल्कनि में। सिंधी भाइरो, उम्मीद आहे त हीअ वीडियो ऐं मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहियो, हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो, इन खे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।